अस्सलाम वालेकुम पेरी प्यारा दोस्त छाला उन्हनि त सभु दोस्त ख़ुशि हूंदा सिंध वारा ख़ुशि हूंदा सिंध खां ॿाहिरि जेके दोस्त रहंदा उहे बि ख़ुशि हूंदा दोस्तों सभु खां पहिरियों आज़ीज़ कमरान टीवी खे सब्सक्राइब कयो लाइक कयो कमेंट कयो दोस्तों अॼु मां हिकु ख़ूबसूरत दोस्तनि जे लाइ प्रोग्राम खणी आयो आहियां ऐं हिन प्रोग्राम में असांजी प्यारी फ़नकार सनम नाज़ जेका उस्ताद मुनीर अली मल्ला साहिब खां सिखिया हासिल थी करे ऐं अचो त उन सां कचरियूं कयूं ऐं उन खां पुछा कयूं त उस्ताद मुनीर तव्हां ते केतिरी महिनत थो करे ऐं तव्हांखे केतिरे हद ताईं ॻाइण जो सिखिया ॾिनो जी हाँ दोस्तों, ये असो बेहतरीन आर्टिस्ट है अज़ीज़ कमरानी टीवी चैनल जो यूट्यूब ते चैनल हली रो है। तव्हां सभी दोस्तन के आर्टिस्ट हुजो या ॿाहिरियां जेके ॾिसंदड़ शौक़ीन हुजो हिन अज़ीज़ कमरानी के चैनल के सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन के दबायो त जीअं असांजी व्यूअरशिप वधे। वरी महिरबानी बिल्कुल उस्ताद भलो आहे वो असांखे सेखारे थो ऐं उन जे आवाज़ में हिकिड़ो सुर आहे असांखे बि उहो सुर सेखारे थो। माशाल्लाह छा आहे त फ़न हिकिड़ो जेको हूंदो आहे सो वॾो समुंड आहे। हुन समुंड में घिड़ण जे लाइ तकलीफ़ूं पेश ईंदियूं आहिनि। असांजी कोशिशि इहा आहे त माशाल्लाह हिननि में थोरो ज़हनियत आहे ऐं अॻिते निकिरी वेंदियूं, पर हिननि में थोरो आहे सिखण जी ज़रूरत आहे। हिननि खे सुठे उस्ताद जे ॾाढो वठी ईंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं हिननि खे सिखिया बि ॾियारींदासीं। हिकिड़ो कलाम मां लिखी आयो आहियां जेको शमन अली मीरानी जी धुन आहे तुंहिंजी बाह हुन में पियो जामा। उन जा ॿोल आहिनि त रही रही रात हजावींदासीं वरी मोटी कोन ईंदासीं। अॻिते कुझु लफ़्ज़ आहिनि पर मां तव्हांखे थोरे टाइम में तव्हांखे सॼी डिटेल ॿुधायां थो। ॾाढो शौक़ु आहे असां चवंदा फ़नकार थियूं असां अॻिते वधूं ऐं पंहिंजी रोज़ी बि थींदी ऐं शौक़ु बि ॾाढो आहे असां ॻाइण जो। माशाल्लाह छा आहे त फ़न हिकिड़ो जेको हूंदो आहे सो वॾो समुंड आहे। हुन समुंड में घिड़ण जे लाइ तकलीफ़ूं पेश ईंदियूं आहिनि। असांजी कोशिशि इहा आहे त माशाल्लाह हिननि में थोरो ज़हनियत आहे ऐं अॻिते निकिरी वेंदियूं, पर हिननि में थोरो आहे सिखण जी ज़रूरत आहे। हिननि खे सुठे उस्ताद जे ॾाढो वठी ईंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं हिननि खे सिखिया बि ॾियारींदासीं।
हलिया वेंदासीं वरी मोटी कोन ईंदासीं पंहिंजो मुंहड़ो मूंखे ॾेखार पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए ही अर्ज़ मुनीर ही अर्ज़ मुनीर तो सां तो करे ही अर्ज़ मुनीर तो सां तो करे 30 मिनट न मुंह कमला परे ही अर्ज़ मुनीर तो सां तो करे ही अर्ज़ मुनीर तो सां थो करे हिकु मिंट न महिनत त ॿिन्हिनि ते थिए थी पोइ हाणे जंहिंजी महिनत कामयाबु थिए अलाह हुनखे अॻिते वधाईंदो ऐं हुन सां गॾु वरी पोयां ॿी बि ईंदी हुनखे बि अलाह वधाईंदो महिनत जारी आहे पोइ कामयाबु जेका थिए रही रात हलिया वेंदासीं रही रात हलिया वेंदासीं वरी मोटी कोन ईंदासीं पंहिंजो मुंहड़ो मूंखे ॾेखार पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए पिरी रही रात हलिया वेंदासीं वरी मोटी कोन ईंदासीं पंहिंजो मुंहड़ो मूंखे ॾेखार पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए पिरी हा असांजी छोकिरियुनि खे शौक़ु आहे असां इहो ई चाहियूं था त अलाह करे हिननि जी महिनत कामयाबु थिए ऐं उस्ताद हिननि खे महिनत कनि ऐं इहा उस्तादनि खे असांजी माना गुंजाइश आहे त असांजी छोकिरियुनि ते महिनत कनि ऐं उन्हनि खे अॻिते वधाइनि सिर घोर कयां तो तसाह सजण शाहिद मुंहिंजो वाला सजण रही रात हलिया वेंदासीं वरी मोटी कोन ईंदासीं पंहिंजो मुंहड़ो मूंखे ॾेखार पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए पिरी ॿ टे लफ़्ज़ के मुंहुं सां ॻाल्हाए ही अर्ज़ मुनीर ही अर्ज़ मुनीर तो सां तो करे ही अर्ज़ मुनीर तो सां तो करे 30 मिनट न मुंह कमला परे ही अर्ज़ मुनीर तो सां तो करे ही अर्ज़ मुनीर तो सां थो करे हिकु मिंट न साईं मुंहिंजा ही तव्हां व्यूज़ ॾिठा सनम नाज़ जा उस्ताद मुनीर मला साहिब जा ऐं सनम नाज़ जी मदर जा उमेद त अलाह साईं हिननि खे कामयाबी ॾींदो ऐं सुठी मंज़िल ते पहुचंदा तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदासीं त हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिनखे सब्सक्राइब कयो लाइक कयो सभु खां पहिरियां अज़ीज़ कमरान टीवी खे लाइक ज़रूरु कयो वॾी महिरबानी।